रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदिही इला यौमिद्दीन। अम्मा बाद। अज़ीम मुहद्दिस हाफिज़ इब्न हजर रहमतुल्लाह अलैह जो अज़ीम किताब बुलूगुल मराम ऐं जो आख़िरी बाब किताबुल जामि, अॼु असां उन आख़िरी बाब जी हदीस नंबर 4 उन जो तर्जुमो ऐं शरह पेश करे रहिया आहियूं ऐं अॼोको दर्स आहे दर्स नंबर 14। हदीस जो रावी सैयदुना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाहु अन्हु आहे। उहो चवे थो, क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा कुंतुम सलासतन फला यतनाजा इस्नान दूनल आखिर हत्ता तख्तलितु बिन्नास मिन अजले अन्न ज़ालिका युहज़िनुहु। मुत्तफ़क़ुन अलैहि व लफ़्ज़ु लिमुस्लिमिन। हदीस के इमाम बुखारी भी रिवायत कयो आहे, इमाम मुस्लिम भी रिवायत कयो आहे, पर हदीस जा जेके लफ़्ज़ आहिनि से सही मुस्लिम जा आहिनि। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो त अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, जॾहिं तव्हां 3 ॼणा हुजो कंहिं बि जाइ ते त 2 ॼणा 3 माण्हू खां अलॻि थी पाण में सरगोशी या सुस पुस न कनि, तां जो तव्हां ॿियनि माण्हुनि सां मिली वञो, पोइ तव्हां अलॻि थी सघो था। पर 2 ॼणा अलॻि थी हिकिड़े खे छॾे ॾीन, अल्लाह जे रसूल मने फरमाई, हत्ता तख्तलितु, तां जो तव्हां ॿिनि माण्हुनि सां मिली वञो, पोइ त ठीकु आहे। ईअं नाहे त पाण सगुरा फरमाइनि था, छो त इहा शइ उनखे ग़मगीन कंदी। जंहिं माण्हू खे तव्हां छॾियो आहे, अलॻि कयो आहे, इहा शइ उनखे ग़मगीन कंदी त या त मूं ते हिन माण्हुनि जो एतबार कोन्हे, या अहिड़ी का ॻाल्हि कनि पिया जेका मुंहिंजे ख़िलाफ़ आहे, बदगुमानी पैदा थींदी, नतीजतन इंसान उहो ग़मगीन थी वेंदो। इंशाअल्लाह इन जी शरह तफ़सीली अॻिए हफ़्ते पेश कंदासीं अल्लाह जी तौफ़ीक़ सां। जीअं तव्हां ख़बर आहे त हर हदीस उन जो जेको बि रावी आहे, मूं अल्हम्दुलिल्लाह इहो इरादो कयो आहे त हर रावी जे मुतअल्लिक़ आउं तव्हांखे ॼाण ॾियां, जेके बि सहाबा किराम आहिनि उन्हनि जा हालात ज़िंदगी पेश करियां, छो त इहे उहे अज़ीम इंसान आहिनि जिन दीन असां ताईं पहुचायो आहे। क़ुरान करीम पहुचाइण वारा सहाबा किराम आहिनि, अहादीस मुबारका पहुचाइण वारा सहाबा किराम आहिनि। जेकॾहिं इन्हनि खे विचां हटाए छॾिजे त दीन इस्लाम रहंदो ई कोन। तंहिंजे करे हर उहो माण्हू जेको सहाबा खे घटि वधि ॻाल्हाए थो, उन्हनि जे मुतालिक़ ग़लति फ़हमियूं पैदा करे थो, तव्हां यकीनन सम्झी वठो त इस्लाम जो दुश्मन आहे, इस्लाम जो ख़ैर ख़्वाह कोन्हे। छो त ही क़ुरान जेको असां वटि मौजूदु आहे, इहो कंहिं गॾु करायो? सैयदुना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु। हाणे जेके माण्हू सैयदुना अबू बकर सिद्दीक़ खे गारगंद कनि, घटि वधि ॻाल्हाइनि, मुर्तद या नऊज़ बिल्लाह काफ़िर चवनि, उन्हनि खे कहिड़ो हक़ आहे त क़ुरान खे माण्हुनि जे साम्हूं पेश कनि ऐं चवनि त अल्लाह जो किताब आहे? जॾहिं तव्हां उन हस्ती खे ई कोन था मञो, सहाबी तस्लीम कोन था करियो, नऊज़ बिल्लाह मुर्तद ऐं काफ़िर चओ था, पोइ उन जो जमा करायल क़ुरान तव्हांजे लाइ हुज्जत कीअं आहे? असांखे ॿुधायो।
तंहिंजे करे यादि रखी छॾियो तमामु वॾी साज़िश आहे। सम्झी वठो जॾहिं बि तव्हां के माण्हू खे सहाबा जे मुतालिक़ घटि वधि ॻाल्हाईंदे ॿुधो, पक सम्झी वठो त इस्लाम जो दुश्मन आहे। इन शइ खे गंढ ॾेई छॾियो। इहे नुक़्ता इंतिहाई अहम आहिनि। अॼु जंहिं सहाबी जो ज़िक्र करे रहिया आहियूं उनजो नालो आहे सैयदुना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाहु अन्हु। सैयदुना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु उहो सहाबी आहे जेको शुरू में मुसलमान थियो, साबिक़ूनल अव्वलून जे अंदरि शामिल आहे। बल्कि मुस्तदरिक हाकिम जी सही सनद सां रिवायत आहे, चवे तो लक़द रअयतुनी सादिस सित्ततिन मा अलल अर्ज़ मुस्लिमुन गैरुना। ये तो तहकीक मूं पाण खे 6 अफराद मां 6 मुसलमान ॾिठो, धरती ते असां खां सवाइ को बि मुसलमान न हो। पंहिंजे सीरत निगारनि लिखियो आहे त अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु 6 नंबर ते मुसलमान थियो आहे। हत्ता के सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु खां बि अॻु में मुसलमान थियो आहे। संदसि कुनियत अबू अब्दुर्रहमान आहे, मशहूर आहे तमामु। पाण 2 हिजरतूं कयाई, हिकु मके खां हबशा ऐं ॿी मदीने। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु बदर जी जंग में मौजूद हो। उनखां सवाइ जेके मशहूर जंगियूं थियूं आहिनि, मारका थिया आहिनि, अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु अल्लाह जे प्यारे पैगंबर सां गॾु रहियो। जंग बदर में जॾहिं 2 नौजवान सहाबा अबू जहल खे किराए विधो, ज़ख्मी करे छॾियो, पर अञा साह खणी रहियो। हाफ़िज़ इब्न हजर रहमतुल्लाह अलैह फतुल बारी में लिखे थो, अञा साह खणी रहियो। आख़िरी पसा हुन जा हुआ। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु उनजी सिसी लाथी, माना जेको उनजो मौत थियो सैयदुना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जे हथां थियो। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु अल्लाह जे नबी सां तमामु गहरो ऐं कुर्ब वारो तालुक़ रखियो, तमामु कुर्ब वारो। सहाबा किराम खेसि काफ़ी अरसे ताईं अहले बैत जो फर्द समझंदा रहिया। सैयदना अबू मूसा अशरी चवे थो, बुखारी जी रिवायत आहे 43-84, त आऊं ऐं मुंहिंजो भाउ यमन खां आयासूं, असां कुझु अरसो मदीने में तरसियासूं। असां ऐं उनजी वालिदा खे अहले बैत ई सम्झंदा हुआसूं, छो त उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि घणी अच वञ कंदा हुआ ऐं साणनि गॾु रहंदा हुआ। असां अब्दुल्ला बिन मसूद खे अहले बैत जो फर्द सम्झंदा हुआसीं। अंदाज़ो लॻायो। ॿी रिवायत बुखारी जी 37-62 त केतिरे क़दर अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु ते अल्लाह जे रसूल जी सोहबत जो असर हो। सैयदना हुज़ैफा बिन यमान रिवायत करे थो त जॾहिं उन खां सुवाल कयो वियो त को अहिड़ो माण्हू आहे जेको अख़लाक आदात ऐं तौर तरीक़नि में अल्लाह जे नबी जे घणो क़रीब हुजे, तव्हां त असां उन खां कुझु हासिल करियो, उहो कहिड़ो माण्हू आहे? सैयदना हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह अन्हु जवाबु ॾिनो, मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत व सूरत ऐं आदात ऐं अख़लाक में अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु खां वधीक क़रीब कंहिंखे न ॾिठो। बुखारी जी रिवायत 37-62। उन खां पोइ अल्लाह जे प्यारे पैगंबर, छो त अब्दुल्ला बिन मसूद वॾो क़ुर जो कारी हो। मुस्नद अहमदी हदीस आहे 67-67 संदन फरमान मुबारक आहे, तव्हां 4 ॼणनि खां क़ुर सिखो। पहिरें नंबर ते नालो वठनि था अब्दुल्ला बिन मसूद, ॿियो सालिम मौला अबी हुज़ैफा, अबू हुज़ैफा जो आज़ाद कयल ग़ुलाम, मुआज़ बिन जबल ऐं उबई बिन काब। 4 सहाबा जो पाण नाला वठनि था त क़ुर इन्हनि खां तव्हीं जेको माना सिखो। पर बुखार मुस्नद अहमदी हदीस आहे इब्न हिब्बान जी, अल्लाह जे नबी फरमायो, मन हब ऐं यक़रअल क़ुरआन ग़ज़्ज़न, जेको माण्हू हिन ॻाल्हि खे पसंदि करे त हू क़ुर पढ़े ताज़ो ताज़ो कमा उनज़िल जी उहो नाज़िल कयो वियो आहे। ग़ज़्ज़न माना ताज़ो, बिल्कुलु ताज़ो, जी हुनखे नाज़िल कयो वियो आहे। फल यक़रअहु,
अला क़िराअत इब्न उम्म अब्द, उनखे घुर्जे त इब्न उम्म अब्द जी क़िराअत मुताबिक़ क़ुर खे पढ़े। अब्दुल्ला बिन मसूद खे तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त वालदा ॾांहुं हुनजी निस्बत बि कई वई आहे। हीअ हदीस आहे मुस्लिम अहमद जी। केतिरनि हदीसनि में तव्हां माना ॿुधंदा इब्न उम्म अब्द जो पुटु, वालदा ॾांहुं निस्बत कई वई आहे। संदर वालदा जो नालो हो उम्मु अब्दिन बिन्त अब्द वुद। जी इमाम इब्न असीर सुदुल गाबा जे अंदरि, इमाम ज़हबी सीर आलाम नुबला जे अंदरि ज़िक्र कयो आहे त नालो हुअसि उम्मु अब्दिन बिन्त अब्द वुद। सैयदना अब्दुल्ला बिन मसूद जी वालदा जो नालो, ऐं इन जे करे अब्दुल्ला बिन मसूद खे बाज़ औक़ात पीउ जे बजाए मादा मंसूब कयो वियो आहे, इब्न उम्म अब्द। हिते अल्लाह जे नबी फरमायो जेकॾहिं कोई चाहे थो क़ुर खे पढ़ण जी ताज़ो ताज़ो नाज़िल कयो वियो आहे, उनखे घुर्जे अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जी क़िराअत मुताबिक़ जेको सुमानात क़ुर खे पढ़े। हत्ता के पाण सगोरा चवंदा हुआ अब्दुल्ला बिन मसूद खे तूं क़ुर पढ़। हिकु दफ़े हदीस में अचे थो त अल्लाह जे प्यारे पैगंबर अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु खे फरमायो मूंखे क़ुर पढ़ी ॿुधाए। मूं चयो अल्लाह जा रसूल, आऊं तव्हांजे आॾो क़ुर पढ़ां, हालांकि क़ुर त तव्हां ते ई नाज़िल थियो आहे। पाण सगुर फरमायो हा, आऊं इन ॻाल्हि खे पसंदि करियां थो त कंहिं ॿिए खां क़ुर ॿुधां। मूं सूरत निसा पढ़ी, तव्हांजो जॾहिं हिन आयत ते पहुतुसि फकैफ़ इज़ा जिअना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीदिन व जिअना बिक अला हाउलाए शहीदा, जंहिंजो तर्जुमो आहे पोइ छा हल थींदो जॾहिं असां हर उम्मत मां हिकु शाहिद आणींदासूं ऐं तोखे ऐं पैगंबर हिननि माण्हुनि ते शाहिद करे आणींदासूं। पाण सगुर फरमायो अब्दुल्ला बस कर। अब्दुल्ला बिन मसूद चवे थो मूं लोणो हयो ॾिसां त अल्लाह जे प्यारे पैगंबर जे ॿिन्ही अखियुनि मज़ा लुड़क जारी आहे। पाण रोई रहिया आहिनि, छो त वॾी ज़िमेदारी आहे जॾहिं अल्लाह ताला खेनि शाहिद करे पेश कंदो पूरी उम्मत ते। वही सोचो पाण केतिरे क़दुरु उम्मत सां मोहबत रखनि था, केतिरे क़दुरु ख़ैर खां आहिनि। पाण सगुरा रोई पिया। ऐं सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह जी हिकिड़ी ॿी अज़मत आहे, माण्हू छा बयानु करे। हदीस मुस्नद अहमद दी 3991 ऐं उनखे शेख शोएब अल अरनऊत रहमहुल्लाह उनखे सही चयो। सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह खां रिवायत आहे, चयो थो हिकिड़े ॾींहुं आऊं ॼार जो जेको वण आहे, ख़बर जेके चवंदा आहिनि उतर में, उन मां मथे चढ़ी ॾंदड़ पटे रहियो हुअसि। सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जूं टंगूं जेके बुकियूं हुयूं तमामु सनियूं हुयूं, अभरो बुरसो, हवा खेसि लोॾे रही हुई। तेज़ हवा लॻी पई, पाण वण ते चढ़ी बीठल आहे, तेज़ हवा जे करे लुॾे पियो ऐं बुकियूं ज़ाहिर थियूं। सहाबा किराम खिलण लॻा त अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु केॾो अभरो ऐं सनो मुड़ुसु आहे, केतिरियूं टंगूं बुकियूं जेके सनियूं आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो मिम्म तज़हकून, छो था किनो? जवाब मिन दिक्कत साक़ई। अल्लाह जे नबी अब्दुल्ला बिन मसूद जूं टंगूं त ॾिसो केतिरियूं सनड़ियूं आहिनि, बुकियूं त ॾिसो केतिरियूं सनड़ियूं आहिनि। तॾहिं पाण फरमाइनि था वल्लज़ी नफ़्सी बियदिही लहु मा अस्क़लु फिल मीज़ान यौमल क़ियामत मिन जबल उहद। उन रब जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, क़यामत जे ॾींहुं मीज़ान जे अंदरि इहे ॿई जेके बुकियूं टंगूं आहिनि अब्दुल्ला बिन मसूद जूं, जबल उहद खां ज़्यादा वज़नी हूंदियूं। अल्लाहु अकबर, छा अज़मत आहे। शेख अलबानी इन खे हसन चवे थो, शोएब अल अरनऊत रहमहुल्लाह इन खे माना त सही चवे थो। ऐं हिते हिकिड़ो नुक़्तो आयो आहे, चाहियां थो हुनखे ॿुधाईंदो वञा, अक़ीदे सां तालुक़ रखे थो त इन हदीस मां साबित थिए थो त क़यामत जे ॾींहुं अमल करण वारो जेको आमिल आहे उन जो बि वज़न थींदो, छो त अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह जी टंगुनि जी ॻाल्हि थिए पई। हाणे इहा ॻाल्हि ज़हन में रखो, क़यामत ते ॾींहुं मीज़ान अल्लाह जे तरफ़ां रखी वेंदी। जो अहले सुन्नत अल जमात जो अक़ीदो आहे, जेके अक़ीदे जा किताब वटि पुराणा आहिनि, सभिनी सलफ़ इहो नुक़्तो बयानु कयो आहे, क़ुर में बि अल्लाह उन ज़िक्र कयो आहे ऐं पढ़ां थो आयतूं त क़यामत ते ॾींहुं अल्लाह मीज़ान रखंदो। मीज़ान हक़ीक़ी मीज़ान, जेके ॿ पुड़ हूंदा, जेके विच में कांटो हूंदो, पुड़नि जो ज़िक्र हदीस मां साबित आहे। विच में जेको कांटो ॿुधाए थो वज़न खे,
उनजे बारे में असलाफ जा केतिरा ई कौल आहिनि त कांटो ॿुधाईंदो त वज़न कहिड़े पासे ज्यादा आहे। त माना इन ते सलफ सालहीन बिल्कुलु ज़िक्र कयो आहे वलहु लिसानुन व किफ़तान, उन साहिमी जो विच वारो कांटो हूंदो ऐं उन जा ॿ पुड़ हूंदा। इहो अहले सुन्नत जमात जो अक़ीदो आहे। पर बातिल फिरके ऐं अॻिते अचां थो मुतज़िला जेको अक़ल परस्त हो उन्हनि इनकार कयो। उन्हनि चयो न बाबा, इहे साहिमियूं त रखंदा आहिनि सब्ज़ी फरोश, साहिमियूं रखंदा आहिनि जेके अनाज विकिणंदा आहिनि, क़यामत ते ॾींहुं खां साहिमी लॻंदी जा। इन मां मुराद अदल आहे, इंसाफ़ आहे। ही साहिमी कोन्हे, अक़ल परस्त हुआ। क़ुरान हदीस वादे नुसूस खे रद्द करे छॾींदा हुआ। त हिते माना दलील मिलियो त मीज़ान क़यामत ते ॾींहुं हूंदो। अल्लाह ताला फरमाए थो सूरह अंबिया जे अंदरि वनज़अुल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामह फला तुज़लमु नफ़्सुन शैआ वइन कान मिस्काल हब्बतिन मिन खरदलिन अतैना बिहा वकफ़ा बिना हासिदीन। क़यामत ते ॾींहुं असां अहिड़ा मीज़ान रखंदासूं, जमा जो सी हुआ। हिते आहे मवाज़ीन, मवाज़ीन जमा आहे। क़ुरान में जिते बि मीज़ान जो ज़िक्र थियो आहे जमा जो सीगो आयो आहे। हदीस में वाहिद जो सीगो आयो आहे मीज़ान जो, अॻिते ॿुधायां थो। हिते बि अल्लाह ताला फरमाए थो असां मीज़ान रखंदासूं, साहिमियूं रखंदासूं जेके ऐन इंसाफ़ हूंदा। पोइ कंहिं माण्हू ते कुझु ज़ुल्म न कयो वेंदो। ऐं जेकॾहिं आहुर जे दाणे बराबरि, जेके उर्दू में राई चइबो आहे, राई के दाने के बराबरि, आहुर जे दाने जे बराबरि, ज़रे जे बराबरि अमल हूंदो त असां उनखे आणींदासूं ऐं असां हिसाब वठण वारा काफ़ी आहियूं। हिकु ॿी जाइ ते अल्लाह ताला फरमाए थो वल वज़न यौमइज़िनिल हक़, उन ॾींहुं वज़न थियण हक़ आहे। फमन सकुलत मवाज़ीनुहु, पोइ जंहिंजो मना त जेको मना त वज़न ज़्यादा थियो पुड़नि जो, फउलाइका हुमुल मुफ़्लिहून, उहे कामयाब आहिनि। वमन ख़फ़त मवाज़ीनुहु, ऐं जंहिंजो मना वज़न हल्को थियो, फउलाइका लज़ीना ख़सिरू अनफुसहुम, इहे उहे माण्हू जिन पंहिंजो पाण खे नुक़सान पहुचायो, बिमा कानू बिआयातिना यज़लिमून, छो इन लाइ जो असांजी आयतुनि सां बेइंसाफ़ी कंदा हुआ। हाणे क़ुरान जी आयतूं ॿुधाइनि थियूं त अल्लाह ताला क़यामत ते ॾींहुं माना मीज़ान क़ाइमु कंदो, जमा जो सीगो आहे। पर हदीस में वरी वाह जो सीगो आयो आहे। उनजो दलील सही बुखारी जी आख़िरी हदीस जिन जो दर्स उलमा इकराम ॾींदा आहिनि त अल्लाह जे नबी फरमायो कलिमतान हबीबतान सकीलतान फिल अञा लफ़्ज़ विच में टियों विसरे थो, सकीलतान फिल मीज़ान ख़फ़ीफ़तान अलल लिसान। टे ॻाल्हियूं आहिनि इहे कलिमतान हबीब, ब महबूब कलम आहिनि रहमान खे, ऐं उहे ज़बान ते आसान आहिनि, हल्का आहिनि बिल्कुलु अदायगी में। ऐं क़यामत तेरी मीज़ान में गरा हूंदा। हिते वाह जो सीगो आहे सकीलतान फिल मीज़ान, मीज़ान में गरा हूंदा, ज़बान ते हल्का हूंदा। ॿ कलमा जेके रहमान खे तमामु महबूब आहिनि, कहिड़ा? सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। हीअ जेका आख़िरी हदीस आहे सही बुखारी जी 7563। हाणे इन ई हदीस में ज़िक्र आहे त मीज़ान हिकिड़ो हूंदो, वाहिद जो माना ज़िक्र आहे। वरी मुस्लिम जी ॿी रिवायत आहे अतहूर शतरुल ईमान, अल्लाह जे नबी फरमायो पाकाई तहारत अधु ईमान आहे। वल्हम्दुलिल्लाह तमलाउल ईमान मीज़ान, ऐं अल्हम्दुलिल्लाह चवण मीज़ान खे भरे छॾे थो। अल्लाह अकबर, अंदाज़ो लॻायो अल्लाह जी तौहीद जी केॾी अज़मत आहे। रुगो अल्हम्दुलिल्लाह चवण त सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, इहो माना नंढड़ो हिकिड़ो जुमिलो आहे, कलेमो आहे, पूरे मीज़ान खे भरे छॾे थो। असां तौहीद खे सम्झाई कोन्हे, असां मखलूक जे पोयां लॻा पिया आहियूं। छा तौहीद जी अज़मत आहे। अल्हम्दुलिल्लाह चवण इन नियत सां, अक़ीदे सां, सम्झ सां, फ़हम सां त सभु तारीफ़ूं मुंहिंजे परवरदिगार जे लाइ, मीज़ान खे भरे छॾे थो। त हिते हदीस में ज़िक्र थियो मीज़ान हिकु आहे। होॾां क़ुरान में जमा जो सीगो आयो। हाणे सुवाल थो पैदा थिए ततबीक कीअं ॾिजे। क़ुरान चवे थो मवाज़ीन, हदीस चवे थी मीज़ान, ततबीक कीअं ॾिजे। शेख मोहम्मद बिन सालिह अल उसैमीन रहमतुल्लाह अलैह ॿियनि केतिरनि उलमा इहो नुक़्तो बयानु कयो आहे त उनजो जवाब ही आहे त मवाज़ीन जेको साहिमियूं या मीज़ान जो लफ़्ज़ इन करे इस्तेमालु कयो वियो आहे जो मौज़ून जिन शयुनि जो वज़न कयो वेंदो उहे मुख़्तलिफ़ आहिनि।
माना जेके शयूं जिन जो वज़न कयो वेंदो मीज़ान में उहे शयूं अलॻि अलॻि मुख़्तलिफ़ आहिनि ऐं इन जे करे जेको जमा जो सीगो इस्तेमालु कयो वियो आहे या वरी मीज़ान हिकु आहे हर उम्मत जी अलॻि मीज़ान हो या त हर उम्मत जी अलॻि मीज़ान जेके पैगंबरनि जूं उम्मतूं थियूं आहिनि या इन जी माना इहा माना थी सघे थी त जेके शयूं तोड़ियूं वेंदियूं मौज़ूननि जेके आहिनि उहे अलॻि आहिनि तंहिंजे करे जमा जो सीगो इस्तेमालु थियो आहे वरना आहे मीज़ान हिकु शेख चवे थो मीज़ान हिकु आहे पर शयूं अलॻि अलॻि तोड़ियूं वेंदियूं तंहिंजे करे जमा जो सीगो इस्तेमालु थियो आहे वरना आहे मीज़ान हिकु माना त वधीक अलाह बहितर ॼाणे थो पर अक्सर उलमा इन कौल खे इख़्तियार कयो आहे त मीज़ान हिकु आहे लेकिन जीअं त शयूं अलॻि अलॻि जेके तोड़ियूं वेंदियूं तंहिंजे करे जमा जो सीगो इस्तेमालु थियो आहे उन खां पोइ वरी क़ाइम जॾहिं थींदो इहो माना मीज़ान उन जे बारे में सलफ़ सालिहीन जा केतिरा ई कौलनि जेके मूं लिखिया आहिनि ऐं ॿ टे तव्हांजे साम्हूं ॿुधायां थो इमाम अबुल क़ासिम असबहानी वफ़ात 535 हिजरी उहो चवे थो अनल मीज़ान हक़ुन लहू लिसानुन व किफ़तान मीज़ान हक़ आहे उनखे हिकिड़ो कांटो आहे ॿ जेके माना पुड़ आहिनि इमाम अबुल हसन अशरी 324 हिजरी जो फ़क़ाल अहलुल हक़ लहू लिसानुन व किफ़तान अहल हक़ चवनि था उन ई माना साइमी खे हिकिड़ो कांटो आहे ऐं ॿ जेके पुड़ आहिनि इमाम आजूरी अशरिया जे अंदरि लिखे थो अल ईमान बिल मीज़ान अन्नहु हक़ुन मीज़ान ते ईमान रखणु माना वाजिब आहे त इहा शइ हक़ आहे तूज़नो बिल हसनात व सय्यात इन सां वज़न कयो वेंदो नेकिन जो ऐं बुराइनि जो इमाम अबू इसाक सज्जाद जेको लुग़त जो वॾो माहिर आहे 311 हिजरी में फ़ौत थियो उहो चवे थो अजमह अहल सुन्नत अलल ईमान बिल मीज़ान व अन आमाल अल इबाद तूज़नो यौमुल क़ियामत व अनल मीज़ान लहू लिसानुन व किफ़तान व यमीलु बिल आमाल व अनकरतल मुअतज़िलतुल मीज़ान व क़ालू हुव इबारतुन अनिल अदल व खालिफुल किताब व सुन्नह लिअन्न अल्लाह अख़बर अन्नहु यदल मीज़ान लिवज़निल आमाल लियरल इबाद आमालहुम मुमस्सलतन लियकूनु अला अनफुसिहिम शाहिदीन फतुल बारी 13 जिल्द 538 नंबर सफ़ो जिन जो तर्जुमो ही आहे त इमाम अबू इसाक सज्जाद चवे थो अहले सुन्नत जो मीज़ान ते ईमान हुजण बाबति इजमा आहे ही त क़यामत ते ॾींहुं बाननि जा अमल तोड़िया वेंदा उन मीज़ान खे हिकु कांटो ॿ पुड़ आहिनि ऐं अमलनि सबबि झुकी पवे थो मुअतज़िला मीज़ान जो इनकार कयो आहे संदन कौला त मीज़ान मां मुराद अदल आहे नतीजतन उन्हनि क़ुरान ऐं सुन्नती मुखालफ़त कई छो त अल्लाह ताला पाण ख़बर ॾिनी आहे त क़यामत ते ॾींहुं अमलनि जे वज़न करण लाइ मीज़ान रखंदो तां त बाना पंहिंजनि अमलनि खे मुजस्सम सूरत में ॾिसनि जी उहे पाण ख़ुदि पंहिंजो पाण ते शाहिद बणिजी वञनि हाणे हिकिड़ो माना हिते सुवाल पैदा थियो मुजस्सम सूरत में कीअं गुमराह फ़िरक़नि इनकार कयो त भई वज़न उनजो थींदो आहे जंहिंजो जिस्म हुजे वज़न कंहिंजो थींदो आहे जंहिंजो जिस्म हुजे जेका शइ जिस्म रखंदी हुजे भला नमाज़ जो वज़न कीअं थींदो रोज़े जो वज़न कीअं थींदो क़ुरान जी तिलावत जो वज़न कीअं थींदो इहे शयूं त वज़न जिस्म रखनि ई कोन थियूं कीअं वज़न थींदो उन्हनि इनकार करे छॾियो ॾिसो अक़ल परस्त कीअं धोखो खाई विया हालांकि जाहिल एतिरो नथा सम्झनि त अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे हर शइ ते क़ादिर आहे ॾिसो हदीस में अचे थो त क़यामत ॾींहुं अल्लाह ताला जेको हुकुम कंदो मलाइक मौत खे वठी ईंदा घेटे जी सूरत में मौत खे जिते पाण ॾिठो आहे सूरत जिस्म त कोन्हे उन ॾींहुं घेटे जी सूरत में आंदो वेंदो ज़बह कयो वेंदो अहिड़े नमूने सां अल्लाह जॾहिं बि फरमायो जॾहिं मैयत खे दफ़न कयो वेंदो आहे क़बर में नेक अमल सुहिणे माण्हू जी सूरत में ईंदा आहिनि बद अमल बुछड़े माण्हू जी सूरत में अल्लाह क़ादिर आहे चाहे त मौत खे शिकल ॾेई छॾे चाहे अमलनि खे शिकल ॾेई छॾे अल्लाह त हर शइ ते क़ादिर आहिनि पर जदीद दौर जदीद साइंसी दौर ख़ुदि साबित कयो आहे त जिन शयुनि जो माना जिस्म न आहे तंहिंखे बि तोड़े सघिजे थो अल्लाह पाण खे ॾिसो केतिरो हक़ असांजे लाइ वादे करे छॾियो कीअं गुमराह थी वियो आहे अक़ल परस्त जेके फ़िरक़ा अहले सुन्नत ॾिसो कीअं हक़ ते क़ाइम आहिनि क़ुरान हदीस ते क़ाइम रहिया अॻिते हली साइंस बि तस्दीक कई ॾिसो ही शुगर आहे रत में अॼु ताईं पाण ॾिठी आहे कि जिस्म ॾिठो आहे लेकिन हुनखे पाण तोड़ियूं था ग्लूकोमीटर पाण खे ॿुधाए थो शुगर केतिरी आहे तव्हां टायरनि में हवा भरियो था हवा नज़र कोन थी अचे
तव्हांखे मीटर ॿुधाए थो 30 पाउंड आहिनि या 35 पाउंड आहिनि या 32 आहिनि, हालांकि जिस्म जो कोन्हे। तव्हां थर्मामीटर वात में रखो था, बुखार तव्हांखे नज़र कोन थो अचे, जिस्म कोन्हे, लेकिन थर्मामीटर तव्हांखे ॿुधाए थो बुखार केतिरो आहे। त जॾहिं जदीद साइंस इंसाननि अहिड़ा औज़ार माना ईजाद कया आहिनि जेके शयूं जिस्म नथियूं रखनि, सेब असांखे असांजे साम्हूं आहिनि, असीं उन्हनि खे चेक करे सघूं था। त अल्लाह त हर शइ ते क़ादिर आहे, हू हिन ॻाल्हि ते क़ादिर आहे जो अमलनि खे सूरत ॾेई छॾे। जी सूरह बकरा ऐं सूरह आल इमरान ककरनि जी सूरत में ईंदियूं, रब हर शइ ते क़ादिर आहे। ॾिसो कीअं धोखो खाई विया। अहले सुन्नत वल जमाअत छा चयो? असांजो अल्लाह जे फरमान ते ईमान आहे, अल्लाह जे नबी जे फरमान ते ईमान आहे। अल्लाह चाहे हर शइ खे जिस्म ॾेई सघे थो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, गुमराह फिरकनि जी सूरत माना जेको हुनजो ख़ासि नुक़्तो आहे, त गुमराह फिरका उनजो ख़ासि जेको गुमराही जो पॉइंट आहे, यादि रखी छॾियो, उहो आहे त उन्हनि अल्लाह खे मख़लूक जहिड़ो सम्झो आहे। बसि इहो पॉइंट तव्हां पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾींदा न, इन जूं गुमराहियूं पधरियूं थी वेंदियूं। हर गुमराह फिरके रब खे पाण जहिड़ो सम्झो आहे। ॾिसो बिदती चवे थो न अल्लाह नथो ॿुधे जेसि ताईं वास्तो वसीलो न वठां, छो त DC है AC वांगुरु सम्झे थो, PM वांगुरु सम्झे थो, CM वांगुरु सम्झे थो, इंसान वांगुरु। उन वटि सिफारिशी खपनि, नऊज़ बिल्लाह, अल्लाह वटि सिफारिशी खपनि। ॾिसो इंसान वांगुरु सम्झाईं, तॾहिं चवंदा आहिनि असांखे त अल्लाह जेकॾहिं दुनियावी आसमान ते नाज़िल थिए थो, छा अर्श ख़ाली थियो वञे? छो सुवाल कनि था? अल्लाह खे इंसान वांगुरु मख़लूक वांगुरु सम्झंदा। छो तव्हां जेकॾहिं हिते आहियो बदीन में, कराची में कोन हूंदा, तव्हां बदीन में आहियो, कराची में कोन हूंदा, पर छा अल्लाह इंसान जहिड़ो आहे? लैस कमिस्लिही शैउन, उन जहिड़ी का शइ कोन्हे। हू अर्श ते मुस्तवी आहे, राति जे आख़िरी पहर में दुनियावी आसमान ते नाज़िल में थिए थो, इन में को तनाकुज़ कोन्हे। अल्लाह इंसान कोन्हे जो तव्हां इंसान जो मिसाल पिया ॾियो, बल्कि दौर जदीद ॾिसो मख़लूक जा मिसाल ॾेई छॾिया आहिनि। हीअ लाइट ते ॿरे पई, इलेक्ट्रिसिटी जिते पैदा थिए थी उते मौजूद आहे, हिते मौजूद आहे। हीअ त मख़लूक आहे न, उते बि मौजूद आहे, हिते बि मौजूद आहे। अल्लाह जो शान ते इंतहाई बुलंद आहे, वर्ष ते मुस्तवीब आहे, राति जे आख़िरी पहर में दुनियावी आसमान ते नाज़िल थिए थो, अर्श ख़ाली कोन थो थिए। गुमराह फिरकन हमेशा रब खे इंसान जहिड़ो सम्झो आहे, इन करे धोखो खाधो अथनि। अल्लाह जा ॿ हथ क़ुरान में आहे, सी कीअं मञो? इन मां मुराद कुदरत आहे। हथ मञंदासूं त मुशाबत लाज़िम अची वेंदी। छा तो अल्लाह खे इंसान जहिड़ो सम्झो आहे? भई तो अल्लाह खे इंसान जहिड़ो सम्झो आहे। लफ़्ज़ साॻिया आहिनि, लफ़्ज़ साॻिया आहिनि, यदान आहिनि, पर ॿिन्ही में एतिरो फ़र्क़ु आहे जो पाण तसवुर नथा करे सघूं। ऐं हिननि खां पुछां थो अल्लाह जो वजूद आहे या कोन्हे? अदा आहे, अल्लाह जो वजूद आहे या कोन्हे? या अल्लाह जो वजूद खे कोन था मञो? आहे न, ॻाल्हायो। अल्लाह जो वजूद आहे, इंसान जो वजूद बि आहे, छा हिकु जहिड़ा आहिनि? अल्लाह जी ज़ात बि आहे, इंसान जी ज़ात बि आहे। ज़ात मां मुराद कास्ट न, हस्ती। अल्लाह जी ज़ात बि आहे, इंसान जी ज़ात बि आहे, ॿई हिकु जहिड़ियूं आहिनि? कोन्हे, सिर्फ़ु लफ़्ज़ साॻिया आहिनि। दुनिया में ही त अल्लाह ख़ालिक ऐं मख़लूक जो मिसाल, पर मख़लूक जे अंदरि बि साॻिया नाला फ़र्क़ आहे। दलील दुनिया में ॾाढ़ूं आहिनि, जन्नत में ॾाढ़ूं हूंदा, हिकु जहिड़ा आहिनि। दुनिया में पखी आहे, हुनजो गोश्त आहे, जन्नत में पखियुनि जो गोश्त हूंदो, छा हिकु जहिड़ो हूंदो? कोन हूंदो, सिर्फ़ु लफ़्ज़ साॻिया आहिनि। जॾहिं साॻिया लफ़्ज़ मख़लूक में फ़र्क़ु आहे त पोइ अल्लाह जा बाना साॻियनि लफ़्ज़नि जे करे अल्लाह ऐं मख़लूक जूं सिफ़तूं हिकु जहिड़ियूं कीअं थींदियूं? मुमकिन ई कोन्हे। उनजी हर शइ उनजे सिफ़त उनजे शान जे लाइक़ु आहे। हथ आहे न, उनजे शान जे लाइक़ु। चहिरो आहे, उनजे शान जे लाइक़ु। ॿुधे थो, पंहिंजे शान जे लाइक़ु। ॾिसे थो, पंहिंजे शान जे लाइक़ु। उन खां पोइ आख़िरी नुक़्तो इंतहाई अहम आहे, इहे अक़ीदे जा नुक़्ता आहिनि त क़यामत जे मीज़ान में कहिड़ियूं शयूं तोड़ियूं वेंदियूं। हदीस में 3 शयूं अचनि थियूं। पहिरीं शइ अमलनि जो वज़न थींदो। हदीस में साबित आहे, जी अॻ में हदीस मुस्लिम जी हदीसूं पढ़ी त अल्हम्दुलिल्लाह मीज़ान खे भरे छॾींदो, माना वज़न थींदो अमलनि जो। ॿी हदीस पढ़ियमि त सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम, इहे मीज़ान में ॻरा हूंदा क़यामत ते, माना अमलनि जो वज़न बि थींदो। हदीस में साबित थियो। ॿी शइ आमिल जो वज़न थींदो, अमल करण वारे जो। उनजो दलील अब्दुल्लाह बिन मसूद जी रिवायत पेश कयमि जो बुकियुनि जो वज़न थींदो।
ऐं ॿी हदीस आहे, पाण सोगरा फरमाइनि था क़यामत ते ॾींहुं हिकिड़ो थुल्हो मतारो माण्हू ईंदो जंहिंजो अल्लाह जे नज़दीक वज़न मच्छर जे पर जे बराबरि बि न हूंदो। थुल्हो मतारो हूंदो, पर रब जे नज़दीक उनजो वज़न मच्छर जे पर जे बराबरि बि कोन हूंदो। इहो बि दलील आहे त माण्हू जो वज़न पियो थिए। अब्दुल्ला बिन मसूद जूं जेके बुकियूं तोड़ियूं वेंदियूं उनजो वज़न माना आमिर जो वज़न बि थिए पियो। ऐं टियों आहे अमलनि जे दफ़्तर जो वज़न, दफ़्तरनि जो वज़न बि थींदो। सैयदना अब्दुल्ला बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत मां हिकिड़े माण्हू खे समूरी मख़लूक जे आॾो अलॻि कंदो। पूरी उम्मत में अल्लाह हिकिड़े पासे कंदो हिकिड़े माण्हू खे, पोइ उनजे साम्हूं 99 दफ़्तर पखेड़ींदो खोलींदो। उन्हनि मां हर हिकु दफ़्तर जी डेग ताहद निगाह जेसि ताईं नज़र पए अचे थी उहा हूंदी। पोइ अल्लाह फरमाईंदो छा तूं इन्हनि मां के शइ जो इनकार करीं थो? माना इहे सभु दफ़्तर गुनाहनि सां भरियल हूंदा। उनखे चयो वेंदो छा इन्हनि मां के शइ जो इनकार करीं थो? त हू छा चवंदो? मुंहिंजा रब न। छा तूं करीं थो? छा तुंहिंजे अमलनि जी निगरानी करण वारनि मुंहिंजे लिखण वारा जेके माना मलाइकनि तो ते को ज़ुल्म कयो आहे? हू चवंदो आहे मुंहिंजा रब न। अल्लाह ताला फरमाए छा तो वटि को उज़र आहे? हेतिरा तो गुनाह कया आहिनि, भला को उज़र आहे? हू चवंदो ऐं मुंहिंजा रब न। अल्लाह ताला फरमाईंदो हा अलबत्ता तुंहिंजी हिकिड़ी नेकी असां वटि आहे, हिकिड़ी नेकी तुंहिंजी असां वटि आहे। हू इनकार पियो करे। तॾहिं असीं चवंदा आहियूं इंसान नेकी करे विसारे छॾींदो, अल्लाह कॾहिं कोन विसारींदो। अल्लाह कॾहिं कोन विसारींदो। वला यंसा, अल्लाह वेसर खां पाक आहे। इंसान वॾे खां वॾो हुजे वेसर करे वेंदो। अल्लाह ताला फरमाईंदो तुंहिंजी हिकिड़ी नेकी असां वटि आहे, तो ते अॼोके ॾींहुं को ज़ुल्म न थींदो। हिकिड़ी नंढड़ी पर्ची कढी वेंदी, उन में लिखियलु हूंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाह ताला फरमाईंदो उन बाणे खे पंहिंजे अमलनि जी तौर जिते थिए पई उते वञी हाज़िर थी, वञी उते हाज़िर थी जिते तौर पई थिए। हू चवंदो आहे मुंहिंजा रब हिननि दफ़्तरनि जे मुक़ाबले में हिन पर्ची जी कहिड़ी हैसियत आहे? अल्लाह ताला फरमाईंदो बेशक तो ते को ज़ुल्म न थींदो। पाण सुगरनि फरमायो सभु 99 दफ़्तर साहिमी जे हिकिड़े पुड़ में रखिया वेंदा। इहो दलील मिले पियो हदीस मां, साहिमी जो हिकिड़ो पुड़ बि आहे ऐं चिठी ॿिए पुड़ में रखी वेंदी, माना ॿियो पुड़ बि आहे। सभु दफ़्तर हल्का थी वेंदा, मथे खजी वेंदा ॼा, ऐं पर्ची मदनी साबित थींदी। छो त अल्लाह जे नाले जे मुक़ाबले में का शइ मदनी साबित थी नथी सघे। ही जन्नत में दाख़िल थी वेंदो तौहीद जी बरकत ते करे। माना सहीफ़नि जो वज़न बि थियो, इंसान जो वज़न बि थियो, अमलनि जो वज़न बि थियो। हाणे टिनी खे ततबीक कीअं रिजे? शेख मोहम्मद बिन सालिह अल उसैमीन रहमतुल्लाह अलैह, शेख अब्दुल अज़ीज़ बिन अब्दुल्लाह बिन बाज़ रहमतुल्लाह अलैह ऐं शेख आहे सईद हजरी, उहे चवनि था त असल में टिन शयुनि जो वज़न थींदो, छो त इहे शयूं हदीस मां साबित आहिनि। लेकिन हिते वज़न जो मक़सदु आहे दर हक़ीक़त अमल जो वज़न। छो त अमलनि सां ई वज़न ॻरो थिए थो, अमलनि सां ई वज़न हल्को थिए थो। इहो ई सबबु आहे जो थुल्हे मतारे माण्हू जो वज़न हल्को थींदो, छो त अमल कोन्हे। ऐं दफ़्तर बि हल्का थींदा, छो त नेक अमल कोन्हे। जेको साइमी खे वज़नी करे तंहिंजे करे असल में वज़न अमलनि जो ई थींदो, चाहे उहो माना इंसान जो वज़न थिए चाहे दफ़्तरनि जो थिए, पर बुनियादी तौर ते वज़न आहे अमलनि जो। इहो ई सबबु आहे जो थुल्हे वटि अमल कोन्हनि, हल्को थी वियो। इहो ई सबबु आहे जो 99 दफ़्तर उन में अमल कोन्हे, हल्का थी विया। त असल वज़न आहे अमलनि जो। अल्लाह ताला कहंदो आहे, अल्लाह ताला जेकी कुझु मूं बयानु कयो मूंखे ऐं तव्हां सभई खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।